अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदुल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इज़ क़ाल यूसुफ़ु लिअबीहि या अबति इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्रुल अंबिया इबादह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। असल आशिकन जो सिर न सांढण कम संवसरन खां अगरो संदो दोस्तां दम ही हलो आई चम घोरो जान मुहम्मद तां। कशे तेल कशा दिल कयो डुबरा लाहुती लतीफ़ ते तन खे ॾियन तसा पोइ गुरूह जे गसा पासे कन न पाण खे। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो, इश्तिहार ज़रिए मैसेज जे ज़रिए ऐलान ज़रिए अजो के हिन बाबरकत प्रोग्राम जे बारे में अवांखे मालूमात ॾिनी वई। दोस्तों अजो को ही बाबरकत प्रोग्राम बराए ईसाल सवाब मरहूम मोहम्मद खान पंवर
संदस मरहुमा घरवारी जे रूह के सवाब पहुंचाण खातिर मल्हायो पियो वञे। हिन प्रोग्राम में असांजे प्यारन आलिमन सगोरन मुख्तलिफ उन्वान मौजू बयान कया। खतीब अहले सुन्नत मर्द मुजाहिद बरादरम सही मौलाना मोहम्मद अजीम मैसर साहब 40 जे हिसाब सां मौजू बयान कयो। असांजे प्यारे बा हरदल अजीज मुजाहिद दीनो मिल्लत मुजाहिद अहले सुन्नत बरादरम सही मौलाना माशूक अली करमी नक्शबंदी जन पंहिंजो हिकड़ो प्यारो उन्वान मौजू बयान फरमायो। खतीब अहले सुन्नत हरदल अजीज बरादरम साईं मुफ्ती हाफिज मोहम्मद शाह नवाज मुगियो साहब जन उन्हनि भी तमाम प्यारो उन्वान बयान फरमायो। पर दर हकीकत जॾहिं हिननि मूंखां तारीख़ वरती तो लिखाए कोन वरतूं, बाकी शर्त रखियो। शर्त यो रखियो अदा एजाज अली पंवर अदा हिजाब अली पंवर साहब जन तसे असांजे गोठ में मौजू तव्हां के बयान करणो आ हजरत सोने यूसुफ अलैहि सलाम ऐं बीबी जुलेखा जो बयान। असां भी वाइजन में मिसालूं दींदा आहियूं, किथां को साईं यूसुफ अलैहि सलाम जी ॻाल्हि अची वई तो बयान कंदा आहियूं, पर मुकम्मल मौजू मूं कॾहिं भी बयान कोन कयो। अॼु पहिरियों मौक़ो आ जो अवां जी ख़िदमत में जहिड़ो मुंहिंजो हाल आ अल्फ खां ये ताईं बयान थींदो त हीअ रात त न पर हफ़्तो गुज़री वेंदो। साईं मौलाना खतीब पाकिस्तान से मौलाना मोहम्मद शफी ओकारवी रहमतुल्लाह अलैह साउथ अफ्रीका में हजरत यूसुफ ऐं बीबी जुलेखा जिन जो जो वाक्यो बयान कयो आ इख्तिसार सां पोइ बि 11 कैसेटुनि जे मथां 11 कैसेटूं ओकारी साहब रहमतुल्लाह अलैह जो बनेलो। उहे त वॾा आलिम हा, मुहक़िक़ हा। मां आजिज़ गुनाहगार कोशिश कंदुसि त थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में बयान कंदो हलां। जन प्रोग्राम करायो आ, खुदा उन्हनि खे आबाद रखे। काफ़ी अंग में काफ़ी तइदाद में मूं समझो त इहो बस घर पंवरन वारो हूंदो, उतां 2-3 ॿिया के दोस्त हूंदा, पर अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तइदाद में दोस्त परे परे खां आया आहिनि। अल्लाह सही अवां जा भी बच्चा ॿार सब आबाद शाद रखे। खुदा अवां के कोरोना वायरस खां बचाए, असां के भी बचाए, कुल आलम इस्लाम जे मुसलमानन खे बचाए। टाइम खे बचाईंदे ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सिंगारे वेझो। अचो त अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। चो सल्लल्लाहु अलैका या चो सल्लल्लाहु अलैका या अदा जेका मां आयत करीमा पढ़िया उहा सूरत यूसुफ मां पढ़िया। सूरत यूसुफ मुकम्मल मक्के पाक में नाज़िल थिया। अल्लाह साईं बियन नबियन जा वाक़िया बयान फरमाया, पर हे जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो आ इनखे अल्लाह साईं वरी अजीब वाक़ियो करे बयान फरमायो।
ऐं मक्के में हिन सूरत जे लहण जो सबब यो आ त मुंहिंजा महबूब तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ो। हज़रत यूसुफ पहिरीं दुख ॾिठा, वॾा इम्तिहान आया, बाद में मुंहिंजा महबूब करीम जिन भाइरनि सतायो उहे सभु मां हज़रत यूसुफ जे साम्हूं झुकाया। मुंहिंजा महबूब ये मक्के जा माइट तुंहिंजा मक्के वारा काफ़िर अॼु तोखे सताए रहिया आहिनि, तुंहिंजे मथां मज़ालिम ढाए रहिया आहिनि। सोना उहो वक़्तु परे कोन्हे जीअं मां यूसुफ जा भाइर यूसुफ जे अॻियां झुकाया, वक़्तु दूर न आहे, ये सरकश काफ़िर सभु तुंहिंजे कदमनि में झुकाए ॾेखारींदुसि। अल्लाह से इन सूरत मुबारका के मक्के पाक में नाज़िल फरमायो। जने अल्लाह जे महबूब जे मथां काफ़िर मुझा प्यारा तकलीफों दुख ढाए रहा, उन दौर में अल्लाह साईं सूरत यूसुफ के नाज़िल फरमाए, पंहिंजे हबीब के यो इशारो कयो, मुझा महबूब तव्हां भी यूसुफ जियां सदमा बर्दाश्त कयो, दुख तकलीफों बर्दाश्त कयो। वो अगते हली जी यूसुफ जे अॻियां मूं भाइर झुकाया, ये सजी कौम मां तुझे अॻियां झुकाए ॾेखारींदुसि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा 12 फर्जंदा, अदा घणा 12। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं 12 जो भी मिसाल ॾिनो। रमजान शरीफ जी तकरीर पे फरमाई, कायनात जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायूं, मुझा गुलामो रमजान शरीफ जो ऐं 11 महीननि जो मिसाल ईअं समझो जीअं याकूब अलैहिस्सलाम जा 12 फर्जंद। साईं वज़ाहत फरमाई, जीअं 11 भाइरनि मुझा प्यारा दोस्तों हज़रत याकूब यूसुफ अलैहिस्सलाम के नाराज कयो, पोइ वरी हिकिड़ो वक़्तु आयो जो 11 भाइर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां झुकी पिया, अल्लाह जे नबी हथ खया, रब करीम सभिनी उन्हनि भाइरनि जी उहा लफ़्ज़ शमा फरमाए छॾी। ये मुझे हबीब फरमायो, मुझी उम्मत खां 11 महीननि में गलतियूं सलतियूं थींदियूं आहिनि, पर रमज़ान शरीफ ईंदो आहे, रमज़ान दुआ घुरंदो आहे तो खुदा पाक रमज़ान जे सदके मुझी उम्मत जे 11 महीननि जूं गलतियूं खुदा माफ़ फरमाए छॾींदो आहे। अल्लाह से याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट अता फरमाया, जंहिंमां सगा भाइर 2, हज़रत यूसुफ ऐं बिन्यामीन ऐं हिक भेण ज़ैनब। ये 3 हज़रत बीबी राहिला रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन मुबारक मां हज़रत याकूब अलैहिस्सलाम ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजनि भाइरनि में त पहिरियों नंबर हो, पर हुस्न जे लिहाज़ सां अल्लाह से हज़रत यूसुफ खे 40 हिस्सा हुस्न जा ख़लक़िया, उन मां 39 हिस्सा हज़रत यूसुफ खे ॾिना। अदा बाक़ी घणा बचा? हिकिड़ो 39 हिस्सा त हज़रत यूसुफ खे ॾिनई, हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में विराई। तव्हां सोचींदो हुस्न यूसुफ अलैहिस्सलाम खणी वियो, असां पंहिंजे महबूब जे लाइ चवंदा आहियूं त हसीन मदीने जो साईं आहे, इन्हीं में को भी शक न है। मुझा प्यारा दोस्तों, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वट 39 हिस्सा आहिनि त मदीने जे मीर वट खुदा जो नूर आहे। हुस्न यूसुफ वटा नूर अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे अता फरमाए।
कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। मुझा महबूब असां तोखे नूर करे मोकिलियो आहे। मदीने जे साईं वटि नूर आहे, यूसुफ अलैहिस्सलाम वटि हुस्न आहे। अल्लाह जा महबूब फरमाइनि था मेराज वारी रात मस्जिद अक्सा में सब नबी मूं वटि मौजूद हुआ, सभिनी मुंहिंजी इमामत में नमाज अदा कई। पर जॾहिं मां पंहिंजो सफ़र शुरू कयो त चौथे आसमान ते मुंहिंजे रस्ते में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बीठो। मुजाजी दोस्तों मां यूसुफ अलैहिस्सलाम खां पुछो प्यारा यूसुफ तव्हां हिते बीठा हो, अर्ज़ कई सुनो मस्जिद अक्सा में रश हुयो, सही दीदार कोन थियो। मां तव्हांखे ॾिसण जे लाइ तव्हांजे हुस्न जो अंदाज़ो लगाइण जे लाइ हिते अकेलाई में अची बीठो आहियां त मां अल्लाह जे हबीब खे ॾिसां। साईं हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह जो नंढो भाउ साईं हुयो, नंढो पर जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह निमाज़ पढ़ाए पोइ निहारींदा त अड्डा हसन रज़ा कहिड़े पासे आहे, सुभान अल्लाह। पोइ ॾिसंदा त हिन पासे। हाणे असीं साईं माशूक़ वारा निमाज़ पढ़ाए वरी हीअं करे वियूं, हीअं काबू आहे त वरी हीअं करे वेहंदा आहियूं। फर्ज़ नमाज जो सलाम वारा पोइ दुआ घुरंदा आहियूं। पर आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह निहारींदो त मुंहिंजो भाउ किथे आहे। पोइ जे हेॾां आहे त साईं वरी मोह करे हेॾां आहे त हीअं सिधो थी वेंदा। फ़क़ीरनि अर्ज़ कयो सोना ही छा? साईं हसन रज़ा नंढो आहे, तव्हां वॾा आहियो। साईं अहमद रज़ा ख़ान फरमायो रहमतुल्लाह अलैह भली नंढो आहे पर असांजे मदरसे में सैयदनि जा ॿार पढ़नि था, सैयदनि जा। उहे नंढड़ा उन्हनि खे वक़्त ते बिस्तरो विछाए ॾींदो आहे, उन्हनि जा बिस्तरा वेड़े रखंदो आहे, उन्हनि जी मानी टिकीअ जो ख़्याल कंदो आहे। अल्लाह जे महबूब हुन जो दर्जो मक़ाम वधाए छॾियो आहे। मुंहिंजे लाइ हुकुम आहे आला हज़रत वॾो आहे पर शान में वॾो भाउ वॾो आहे, लिहाज़ा उनखे पुठी ॾेई न विहंदो कर। हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा फरमाए तो अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया, अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया कि यूसुफ को तेरी राह गुजर में तालिबे दीदार बनाया। अल्लाह ने तुझे असांजो उस्ताद केवला सही मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला शहीद रहमतुल्लाह ताला अलैह, साईं किबला जाने अहले सुन्नत साहिबजादा मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया जा वालिद। असीं नंढा हूंदासीं उन टाइम गज़ल पढ़ंदासीं नात। पोइ किथां बि को महिमान ईंदो या कंहिं बि जलसे में वेंदा हुआसीं तो उस्ताद साहब चवंदो त सिर्फ़ 2 शेर पढ़। हिकिड़ो उर्दू में पसंदि कंदा, ॿियो सिंधी में। जेको उर्दू में पसंदि कंदा सो साईं हसन रज़ा ख़ान जो। ऐं असां ॾिठो त तहज्जुद जी नमाज़ ते ईंदा त जीअं माण्हू का शइ झूंगारींदो आहे तो उस्ताद साहब जे ज़ुबान ते साईं हसन रज़ा ख़ान जो शेर हूंदो, उहे पढ़ंदा पिया, मदरसे में हलंदा पिया, वो शेर पिया पढ़ंदा। वो कहिड़ो हो? मुझा प्यारा पसंद फरमाइंदा के दिल में हो याद तेरी
ओ शय तन्हाई हो, दिल में हो याद तेरी, ओ शय तन्हाई हो, फिर तो खलवत में अजब अंजुमन आराई हो। एक झलक देखने की ताब नहीं आलम को, एक झलक देखने की ताब नहीं आलम को, वो अगर जलवा करे कौन तमाशाई हो, वो अगर जलवा करे कौन तमाशाई हो। जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता, जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता, कब चाहेंगे वो मेरी हश्र में रुसवाई हो। सही हसन रज़ा खान जो यो शेर पसंद कंदा, एतिरो असां खां पढ़ाईंदा जो असीं कॾहिं कॾहिं सोचींदा त माण्हू छा चवंदा, हिननि खे ॿियो को शेर अचे ई कोन थो। उस्ताद साहब फरमाईंदो मां तव्हांखे पढ़ायां थो त मुंहिंजो हुकुम मञो। जिते भी यो उर्दू में यो पढ़ाईंदा, सिंधी में मुंहिंजा प्यारा सही महेश्वर रहमतुल्लाह अलैह जो मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, जिया गुल गुलाब जोवा सोनू गुलन में, मुझो मुस्तफा पाक। अदा तमाम गरजी गरजी चो, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो। हशर वेलूंगा सवेरा जराना, तनी में मुहम्मद परे खां सुनाना, हूं दस छोटकारे जो झंडो हथन में, मुझो मुस्तफा पाक, मुझो मुस्तफा। प्यारा मुसलमान भाईरो, तो हजरत यूसुफ के अल्लाह से हुस्न दिनू, तुझे मुझे दिल भर मदीने जे मीर के खुदा नूर। हाने सभी भाइरनि में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न जो पेकर ऐं हजरत याकूब तमाम घणो प्यार कंदा हा, भाईंदा हा, न ॾिसंदा हा त बेकरार थी पवंदा। मुजादी दोस्तो, जई रात रमजान जी कदर वारी रात आ, इया रात हुई महीनू रमजान, रात जुम्मे जी। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे बिस्तरे ते आरामिया, ख्वाब थो ॾिसे त 11 सितारा सिज चंड मुझे अॻियां झुकनि था। सुबह जो उठा, पंहिंजे वालिद मोहतरम हजरत याकूब अलैहिस्सलाम के ख्वाब था ॿुधाइनि, अकेलाई में। पर मुजादी दोस्तों,
हज़रत यूसुफ जा भाइर उन्हनि जूं घरवारियूं ऐं साईं जो भाउ यहूदा उनजी अम्मा उहे दीवार खां पासे में बीठियूं त ॾिसूं भला यूसुफ कहिड़ी तो ॻाल्हि राज़ जी करे। हाणे मुजादी दोस्तो हज़रत यूसुफ जो बयान करे पंहिंजे बाबे साईं सां ख्वाब जे ख्वाब खे अल्लाह साईं सूरत यूसुफ में बयान फरमायो। ऐं ही अजीब भी ऐसन किस्सो भी आ सो इन जे करे भी आ तो खुदा पाक ॿियनि नबियनि जो ज़िक्र कयो आ पर कई नबीअ जो रब करीम कुरान में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ सूरतुनि में बयान फरमायो। हिकिड़ी सूरत में मुकम्मल कई नबीअ जो अगर वाक़ियो बयान कयो आहे तो उहा सूरत यूसुफ। हिकिड़ी सूरत में अल्लाह से यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो बयान फरमायो। अल्लाह जे नबी पंहिंजे बाबा साईं अलैहिस्सलाम के ख्वाब पे बुधाए अल्लाह से फरमाए तो वह इज़ काल यूसुफ ले अबीहे मुझा महबूब तव्हां भी याद कयो जने हज़रत यूसुफ ख्वाब पे बुधायो पंहिंजे बाबा साईं के केड़ो ख्वाब या अबते इन्नी रायतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल कमर रायतुहुम ली साजिदीन। बाबा महाराज अजीब ख्वाब ॾिठो आ 11 तारा सिज चंड झुकन था। बाबा साईं फरमायो वाह जो पुट तो ख्वाब ॾिठो। हाणे वो ॿुधन पियो ताबीर छा थींदो। साईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो ताबीर खां अॻु में इहो ख्वाब पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजां ख्वाब ज़ाहिर न कजां वरन तोखे कैद में विझंदा कैदी बणाईंदा। ख्वाब पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजां मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पर हाणे ख्वाब जी हज़रत याकूब ताबीर कई मुंहिंजा बचड़ा खुदा पाक तोखे आला मसनद अता फरमाईंदो आला दर्जो अता फरमाईंदो खुदा तोखे नबूवत अता फरमाईंदो खुदा तोखे बादशाही अता फरमाईंदो तुझे पुछां जग जहान हूंदो। मुंहिंजा दोस्तो हज़रत यूसुफ खे ख्वाब जो ताबीर ॿुधाए अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम पाबंद कयो त हिन ख्वाब खे कंहिंजे अॻियां ज़ाहिर न कजां पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजां छाजे करे मतां तोसां हसद कल मतां तोसां खार खाइनि। इन शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन। शैतान इंसान जो दुश्मन आ मता उन्हनि खे वर्गलाए इन जे करे पुट बस तो ॿुधायो मूं ॿुधो ख़ामोश पर हो साईं याकूब जूं निशारूं त ॿुधी वयूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो यहूदा जी अम्मा भी ॿुधो उन्हनि वरी निशारुनि पंहिंजे मुड़सनि खे ऐं अम्मा वरी पंहिंजे पुटनि खे विहारे जे नई का ख़बर ॿुधी न हज़रत यूसुफ रात ख्वाब ॾिठो आहे उन जो वरी संदसि बाबा मोहतरम ही ताबीर कयो आहे भाई बुन के तो अॻियां बादशाह बि थींदो नबूअत जे मथां फाइज़ वग़ैरह वग़ैरह भाइर इहा शइ बर्दाश्त करे न सघिया पाण में सलाह कयूं तो भाउ खे हेॾे होॾे करणो पवंदो न त पाण वारी इज़त रहंदी कान पंहिंजो मक़ाम बाबा जी नज़र में थींदो ई कोन। प्यारा मुसलमान भाइरो यहूदा जी सदारत में मीटिंग कयूं छा कयूं किन चयो ख़त्म करे छॾियो किन चयो हीअ सज़ा पर जेको यहूदा हो उनजी कुछ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहब्बत हुई चवण लॻो ॿियो कुझु कोन थींदो बाक़ी हज़रत यूसुफ खे हली किनान वारे खूह में लाहे अचूं
बस बाबा का परे थी विंदो को मानू ता कडी हलियो विंदो खबर कान पौंदी इहो कम पांजे ला बेहतर आ बाकी बी कुछ न सोचो हाने छा कयूं चऊं हलूं था बाबा साईं वट पंहिंजे मक़सद के आखिर ताईं पहचान जे ला पंहिंजे बाबे के जा चऊं बाबा असां त ॿाहिरि घुमंदा फिरंदा आहियूं पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कॾहिं ॿाहिरि कोन निकितो आहे अॼु इजाज़त ॾे असां हज़रत यूसुफ खे घुमाए फिराए वठी अचो हज़रत यूसुफ खे बाग घुमायो सॼो ॾींहुं सॼी राति घर में हूंदो आहे बाबा खे चवंदासीं बाबा इजाज़त ॾे त यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वञो हाणे आहे त सभु अल्लाह जी मनशा जीअं सम्झो करबला वारो नमूनो सब रब जी मनशा ऐं हज़रत याकूब खे भी सॼी ख़बर आहे पर अल्लाह जी मनशा अखियुनि ते रखे ऐं रब जे राज खे राज रखे हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि ॿाहिरि आया सुबुह जो टाइम आहे बाबा असां इरादो कयो आहे असीं त घुमंदा फिरंदा पिया आहियूं पर हज़रत असांजो भाउ यूसुफ अलैहिस्सलाम घुमे फिरे कोन थो ॿाहिरि कोन थो निकिरे हाणे एॾो सुहिणो हसीन पुटु हज़रत याकूब ॿाहिरि कोन छॾींदो हो मतां कंहिंजी नज़र लॻी वञे मतां को हसद करे मतां को जादू करे कंहिंजी नज़रे बद लॻी वञे इन जे करे हज़रत यूसुफ खे ॿाहिरि कोन छॾींदा जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त बाहर अल्लाह जे नबी जी दरबार में अची वही रहा बाबा इजाजत दे त असां वठी वञूं हाणे खबर न हुजे त इशारन में की गाल है हाणे इशारन में पे हजरत याकूब गालाए हो समझन कोन पिया शेर पढ़ंदो आया हिकिड़ो तुंजी रमज़न खे मां छा जाना जंहिंमें इसरार भी आ इकरार भी आ तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं समझां जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो पुट मां इजाजत ॾियां पर मुखे भव आ त तव्हां पंहिंजे ख्याला थी वञो ऐं मुंहिंजे यूसुफ के बघाड़ खाई वञे बघाड़ समझो था बघड़ बघड़ उर्दू में चवंदा हां अमूमन सिंधी में बघाड़ चवंदा अच्छा अवां हेॾे होॾे थी वञो ऐं मुंहिंजे पुट खे बघड़ न खाई वञे हाणे अल्लाह जे नबी खे ख़बर ई तॾहिं त इशारो कई तो ही जेको भी कम ठाईंदा बगड़ ते ठाईंदा बगड़ खाई वने पो क्यों न बाबा असा जो भावा असा अकेलो कोन छड़ींदासी मुझा प्यारा मुसलमान भाईरो हजरत याकूब इसरार कयो तवा घुमा फिरो मुझो बचड़ो यूसुफ मुंह वट सही आ मुंह वट ठहे थो पर भाईरन कोन मञो अल्लाह जे नबी हजरत याकूब अलैहिस्सलाम इजाजत ॾिनी मुझा जी दोस्तो इजाजत ॾिनो सिंगारे संवारे पर मोहब्बत जो यो अलम हुयो जो बड़े शहर खां बाहर निकता त मुझा प्यारा दोस्तों तकरीबन जेस ताईं हद्दे नजर ये बाहर पे नजर आया याकूब अलैहिस्सलाम घर कोन मोचो पंहिंजे यूसुफ खे निहारींदो रहियो अॼु पिणु अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन ता गोढ़न जूं हूंदूं बस न कल को संदीस कपरियल अज लोक ॾिठो ही न लहे हजरत याकूब अलैहिस्सलाम रोईंदा रहा अखियुनि मां लुड़क वहनि पिया साहिबजादो वञे पियो मोहब्बत जो दरिया हो मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर खिलवो मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर खिलो ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं आ पुनल मुॾे नेण खणी
जॾहिं नज़रुनि खां संदसि पुट ओझल थी विया त हज़रत याकूब घर मोटियो ऐं जीअं ॾिठूं त बाबा घर वियो पहिरीं बाबे खे ॾेखारण जे लाइ हज़रत यूसुफ के को कुल्हे ते खणे को वरी सीने लगाए इं कंदा विया त बाबो समझे त वॾी मोहबत सां मुंहिंजे बच्चे खे वठियो वञे जीअं जो बाबे मोह हेॾे कयो हज़रत यूसुफ के खणी ज़मीन ते जीअं का शइ उछलबी आहे ईअं उछलायो हाणे कई धकयो कई लकुण हयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के मारण लगी ओ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिते बाबो कख बि कोन सहंदो हो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हिननि चयो त भला घुटो ॾेई ख़त्म कयो यहूदा जेको भाउ उन चयो न जेको मीटिंग में मुआइदो थियो उन खां सवाइ ॿी ॻाल्हि कान थींदी जेको असांजो मुआइदो आहे असां यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे हवाले कंदासीं खूह अची वियो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे उन खूह जे मथां पासे में किनारे अची बीहारियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के बाबा सही हिकिड़ो ताबीज़ ॿधो वो उन पैरान मजा हो जेको पैरान बाहि जे वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के खुदा अता फरमायो वो हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम वटि हुयो उन मजा हज़रत याकूब ताबीज़ बनाए हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे कंध मुबारक में उची पाक में पारायो तो साईं के नज़र न लगे हाणे जॾहिं खूह जे कंजीअ ते बीठा त भाइरनि चयो त पहिरीं त इहो पैरान ला कमीज़ ला पोइ इहो ताबीज़ बि कढ अलगर्ज़ पहिरान त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम लाइ ॾिनो पाण फरमायो अदा आहे ताबीज़ कोन ॾींदुसि मुंहिंजे बाबा जी निशानी आहे बैरान खणी वञो बैरान वठण जो मकसद इहो त यूसुफ अलैहिस्सलाम के खूह जे हवाले करे ख़त्म करे बाबा के त का निशानी ॾेखारियूं बाबा के त वञी चओ हिन के बकरी जो बच्चो कुही रत मां पैरान बोड़े वञी बाबा के चवंदासीं त बाबा असां थोरो बेख़्याला थी वियासीं तुंहिंजे पुट खे बगड़ खाई वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इहो बहानो बनाइण जे लाइ हज़रत याकूब हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां उन्होंने पैरान वरतो आ किस्सो मुख्तसर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के खूह जे किनारे बिहारे हिननि झुको ॾिनो केरायो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह जे अंदर किरियो आ अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के हुक्म कयो जिब्राइल जी मुंहिंजा रब जलील फरमायूं सिदरतुल मुंतहा छॾ तूर सीना जबल ते वल उतां पत्थर खण मुंहिंजे नबीअ खे भाइरनि झुको ॾिनो आ खूह में केरायो आ वन जल्दी पंहिंजो पत्थर खणी यूसुफ अलैहिस्सलाम अञा विच खूह ते न पहुचे त मुंहिंजे यूसुफ नबीअ खे वञी पत्थर ते आराम सां विहारे आ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह में किरियो सिदरतुल मुंतहा तां जिब्राइल परवाज़ कयो पोइ आयो आ तूर सीना तां पत्थर खणी खूह ते पहुतो त अञा यूसुफ अलैहिस्सलाम अध ताईं मस पहुतो इहा आहे रफ़्तार जिब्राइल अलैहिस्सलाम जी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के विहारी पोइ खाधो पीतो सब हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के मलाइक सगोरा पहुचाईंदा 3 ॾींहं हज़रत यूसुफ खूह में हो 3 रातियूं 3 ॾींहं हाणे भाइरनि छा कयो बकरी जो बच्चो कुही पैरान खे रत मां बोड़े इशा जे टाइम रात जे टाइम किनान शहर पहुता मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो जंहिं वक़्त में किनान पहुता रोईंदा आया
वॾे आवाज़ सर रोईंदा आया हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर पई पुट रोईंदा अचनि अल्लाह ख़ैर फरमाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पाण ॿाहिरि निकितो ओ मुंहिंजा फर्ज़ंदो ख़ैर त आहे चवण लॻा बाबा ख़ैर कोन्हे तुम्हारी ॻाल्हि सही निकिती असी बेख्याला थी वियासीं हज़रत यूसुफ के बगड़ खाई वियो जीअं जो इहो लफ़्ज़ ॿुधो अल्लाह जो नबी बेहोश ए रुनू न बेहोश सॼी रात बेहोशी हाणे परेशान थिया त भाप विया ॿियो बाबो बि वञे थो सुबुह जे टाइम में जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम होश में आयो पान फरमायूं मुंहिंजा फर्ज़ंदो मुखे हकीकत बुधायो असल वाक्यो छा छो किए छो चवण लगा असा रांद रूंद में हेडे होडे थी वियासीं असा पंहिंजे सामानन ते यूसुफ खे विहारियो त तू थकी पियो आई सामान संभाल असा जा कपड़ा संभाल असा पे रांद खेडियासीं अचानक बघर आयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खाई वियो अल्लाह जे नबी हज़रत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा फर्ज़ंदो का निशानी ते ॾेखारियो दिल के करार अचे दिल मुतमइन थिए त पैरान खणी आया पैरान जो बाबा हे ॾिसो हज़रत याकूब अलैहिस्सलाम कॾहिं पैरान के हीअं करे कॾहिं हीअं करे कॾहिं हीअं करे वरी पाण हीअं करे पुटनि खे पिया चवनि अजीब बघड़ वॾो चालाक वॾो चालाक होशियार बघड़ मुझे यूसुफ के खाइयो पैरान में दंत पैरान में तो किथे चीर आयो को अजीब बगड़ा इनके पैरान ते रहम आयो मुझे पुट यूसुफ ते रहम ना आयो चोरी धोती पकड़ी पई हाने अल्लाह जो अमर हो अल्लाह जी कज़ा हुई खुदा के अॻिते हलाणो मसलो हज़रत याकूब अलैहिस्सलाम खामोश थिया हाने हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी खामोशी या गम इन जे करे कोनो त अल्लाह जे नबी के पक हुई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खत्म थी विया न मुझा प्यारा दोस्तो अल्लाह साईं जॾहिं पंहिंजो कम वठंदो आहे त नबियनि जे इल्म जे अॻियां उन जे नज़रुनि जे अॻियां पर्दो ॾेई उहो कम करे वेठो आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई तो ही सजो ड्रामो आ मुझे बच्चे के बगड़ कोन खादो आ पर मुझा प्यारा पुटन के देखारण जे ला पान बाहर निकली आया झंग में फरमायूं ओ बगड़ो अफसोसा पैरान बचियो मुझे यूसुफ के खादो आ नुकसान पहुंचायो आ तो वो बघड़ बाहर निकली आयो मुझा अज़ीज़ दोस्तों एक रवायत में आ तो सजे झंग जा बघड़ बाहर निकली आया चवन लगा खुदा जा नबी असा तुझे यूसुफ जे वार जो भी नालो कोन वरतो आ खुदा जो कसम आ असा तुझे यूसुफ के कोन खादो आ जे असा कूड़ गालायूं तो खुदा असा के 14 सदी जे मुसलमानन सा करे असा पनाह था घुरो असा यो कम कोन कयो आ हज़रत याकूब के तो पक थी वई पर जुदाई बर्दाश्त न पियो करे सके हमा वक्त हज़रत यूसुफ गॾु हूंदा उहा जुदाई जेका फिराक वो बर्दाश्त न पियो थे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों न गम खेरो क्यों जिनजो अखियुनि ते असर पइजी वियो हाने ये भाइर रोज खूह ते वींदा सही माशूक मता निकरी अचे को कॾहिं जॾहिं अचे बाबा वरत पोत हयाती ताईं शर्मिंदगी वेंदी कान बाबा जे अॻियां मोह खणी कोन सघंदासीं आखिर नबी जो घरानो रोज वींदा ॾिसींदा त अञा जीअरो आ पत्थर ते वेठो आ 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहंनि खां बाद में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो हिकिड़ो मालिक हुयो मालिक बिन अगर उन जो काफ़िलो आयो उनके इन्ही जाइ ते पाणीअ जी ज़रूरत पई उन्हनि जो पाणी भरियूं जॾहिं खूह ते आया त जेका बाल्टी हुई जीअं जो खूह में दाख़िल कयूं अल्लाह पाक फरमायो जिब्राईल यूसुफ अलैहिस्सलाम के चो त इन रस्सी में ॾाढो जल
पेरी तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम छोरड़ो लारायो अलाए केरु छा थींदो, पर जॾहिं जिब्राईल फरमायो त रसीअ में हथ विझ, हिननि जो छिकियो रसीअ खे, बाल्टी लगी गरी हिकिड़े माण्हू खां छिकी न ॿ टे ॼणा थिया त अलाए छा आहे बाल्टी में पइजी आयो आहे। ॿाहिरि कढियूं त सुभान अल्लाह, हुस्न जो पैकर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि कढियूं, ॿाहिरि कढी वरी जल्दी लिकायूं, छो त उन टाइम में गुलाम खपाईंदा रवाजो पिड़ियूं लॻंदियूं बाक़ाइदा गुलामनि जूं। हुननि चयो त ॾाढो क़ीमती गुलाम मिलियो आहे, सोणू मिलियो आहे, लिकाए छॾियूं। हाणे इहो टाइम उहो हो जो ॿाहिरि ईंदा हुआ, अची जासूसी करे वेंदा त ॾिसूं आहे या कोन्हे। उहे जो ताज़ा आया ॾिठो यूसुफ कोन्हे, इनखे शक पइजी वियो त इन काफ़िले वारनि कढियो। काफ़िले वारनि खे क्यों ॾेखारियूं? नबी जी औलाद हुआ, बहादुर हुआ, पहलवान हुआ, मकामी माण्हू बि हुआ। जो असांखे शक पियो आहे अवां असांजो ग़ुलाम वो चोरियूं कंदो हो, असां खां भॼी वियो, हिते अची लिको, असांखे ख़बर पई आहे त तव्हां उनखे अगवा कयो आहे। जे अवां न ॾिनो त अवां जो ख़ैर कोन्हे। हुननि चयो भई असां वटि आहे वाकई, ही अवां जो ग़ुलाम आहे, वठी आ। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सोचो त वरी न मूंखे ॿाहिरनि जे हवाले कर, हाणे तो मूंखे मारींदा पक सां। दिल जो दिल में रब की बारगाह में दुआ की, मुझा मौला फल्लाहु खैरुन हाफिज़ा व हुवा अरहमुर राहिमीन। हाणे ॿाहिरनि चयो अवां केॾां पिया वञो? हिननि चयो असां मिस्र। ॿाहिरि चवण लॻा हे असांजो ग़ुलाम आहे, असां ॾोकर भरिया पर कम जो कोन निकितो, चोरी कंदो आहे। हालांकि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां जेको चोरी जो इल्ज़ाम हो सो असल में हीअं हो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़ानदान में हिकिड़े माण्हू वटि सोन जो बुत, पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ग़ालिबन मासी हुई, जी हज़रत यूसुफ के चयो यो बुत खणी केॾा वञी टोड़े अचे त वरी अॻियां नस्ल में न को रवाज पइजी वञे। उहो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां ॻाल्हि त चोर आहे, सोन चोरे बुत चोर, पर चोरी कान ही मसलत हुई। मुंहिंजा प्यारा भार पिया चवनि चोर आहे ऐं भाजोड़ बि आहे। ॾिसो असां खां भॼी अची खूह में लुको, असां ॻोल्हे ॻोल्हे हाणे असीं बेज़ार आहियूं। तव्हां मिस्र वञो पिया त हिकिड़ो कमु कयो, हिनखे ख़रीद कयो। मुंहिंजा जी दोस्तो वो मुसाफ़िर बि ॾाढा जवान, उन्हनि चयो असां वटि कुझु बि कोन्हे, सिर्फ़ 6 दिरहम या दीनार आहिनि, से बि कूड़ा आहिनि, मुद्दो उन्हनि जो ख़तमु आहे। इहो बि असांखे ॾियो, मिले असांजी हिन मां जान छॾायो, इहा महिरबानी कजो जो वरी ॻोठ न अचे, हेॾा असां पासे न मोकिलिजो, एॾा खपाए छॾियो। अल्लाह बस सौदा थिया अजीब, हिकु यूसुफ जो ॿियो बिलाल जो। फ़र्क़ु कहिड़ो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जा ख़रीदार बि बेक़दरा ऐं खपाइण वारा बि बेक़दरा, ऐं हज़रत बिलाल जे खपाइण वारा बेक़दरा, खरीदार कदरदान। उमैया बिन खल्फ के हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो वात मां जेके ॾोकर कढंदे सो ॾींदासीं। हज़रत बिलाल खे आज़ाद, बिलाल खे आज़ाद कर। छा बिलाल ऐं छा करम, वाह वाह सखी तुझी सखा। छा बिलाल ऐं छा करम, वाह वाह सखी तुझी सखा। हबशी मगर मौला घुरियो, मुहिंजा मिठा
तुझे करे प्यारा मुसलमान भाईरो सोदो थी दीनार से भी खोटा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के खरीद करे जे वक्त में उठते व्यारे रवाना चाओ भाईर मोटी गोठ हलिया विया हाणे तसल्ली थी वई त असां वारे इलाके में यूसुफ अलैहिस्सलाम वयो रोज पंध ईंदा हुआसीं ॾिसण जे लाइ तसल्ली करण जे लाइ ईंदा हुआसीं अॼु असां खां हज़रत यूसुफ हलियो वियो परे निकिरी वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो काफ़िले वारनि खे ताकीद कयो त एॾां हुजे मूं हेॾां पोइते न मोटाइजो हाणे मुंहिंजा प्यारा इन ई सफ़र में ॿ अजीब ॻाल्हियूं वाक़े आयूं उहे कहिड़ियूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन खूह खां उठ ते वेठो किनान साईं वारनि जो शहर आहे मिस्र परे आहे जंहिं वक़्त में मुझा प्यारा काफिलो हलियो तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के चई उठ ते विहारियूं उन उठ ते हजरत यूसुफ आडो थी वेठो हीअं थी वेठो उठ वारनि पुछो काफिले वारनि पुछो भला तव्हां खे तकलीफ़ आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अदा तकलीफ़ काने का पर पोयूं जेको शहर किनान आहे इन में मुंहिंजो बाबो हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी रहे थो मां नथो चाहियां त मां बाबे खे पुठी ॾियां अदब अल्लाह सी सलाह अदब नसीब फरमाए मुझी तकीर हुई साईं माशूक दौलतपुर जो को अंदरियों कब्रिस्तान आ जो असल रोड सा उन में एकड़ी माई आ माई हाजानी या मुरीदानी आ असा जे इलाके जे पीर साहब लवारी सुल्तान अल औलिया अव्वल पीर मोहम्मद जम्मा रहमतुल्लाह अलैहि जी मुरीदानी मुरीदन के चई जने मां गुजारे वञा न त मुंहिंजा पेर मुर्शिद जे गोठ बदीन जे तरफ न कजो हाने पान हेॾां काबो आ त दफन हेड़े नमूने कंदा आहियूं त हीअं ते दफन कयूं त पेर ते अचा बदीन जे तरफ छोकरन जो मां ठीक है जी तू चवज पर बाद अज विसाल छोकरन जो हाने जो दस्तूर आ वो हलबो उन पंजी अमर के ही दफन कयो मां जी नसीहत ही तो पैर हेडा कजो मथो खड़ी काबे दे कजो दफन करे बीठा त बस ठका वा कब्र अज भी पैर हेडा मथो काबे दे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मां पुठी किनान दे नथो करियां जो मुझे बाबा जो शहर एकड़ी गाल बी गाल काफिलो हलंदो वियो विच रस्ते ते मिस्र ऐं किनान जे विच ते अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जे अम्मा जी कब्र मुबारक हुई अम्मा जो नालो हजरत बीबी राहिला रज़ी अल्लाह तआला अन्हा जने वो मकाम आयो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी 12 साल उम्र उन जाए ते जने पहुता साईं के पंजे अम्मा जी कब्र याद आई सौदागरन के चई सौदागरो जेके भी मनो था उन्हीं जो वास्तो मुझे अम्मा जी जल्दी कब्र पासे में आ परी हयाती ते छा भरवसो अमा अलाए खपाए छड़ियो मुखे अलाए कैसा सौदो करे छड़ियो परी हेडा अचन थे या न थे अज तैयार हो उठन जो काफिलो बिहारियो मुखे इजाजत दो हथ पेरन में कड़ियूं लगियूं पयुन मां भजी कोन वेंदसो मां चाहया तो हयाती में किस्मत सा आया आयूं त अम्मा जो दीदार कंदो हला
मुझे मदीने जे साईं फरमायो मंज़ूर कबर अबवैहि औ अहदुहुमा फी कुल्ल जुमअतिल गुफ़िर लहू व कुतिब बर्रा। मुझी उम्मत में उन खुश नसीब खे मुबारक जेको जुम्मे जे दिहाड़े पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे कबर जी ज़ियारत करे अञा पढ़े बि न को ख़त्मो बि न बख़्शे कुल बि न बख़्शे सिर्फ़ अची अखियुनि सां ॾिठा ई अम्मा बाबा जी कबर खुदा पाक उन जा हर गुनाह माफ़ करे जन्नत जी टिकेट जो ऐलान कंदो आहे।